हाणे जॾहिं आगा राफ़े कलाम ॻाए पई त डांस पियो करे ॾाढी मां उते ई सम्झी वियुमि मथे सां मुजरो कंदो आहे तूं खिल मठरा हालात थई बिला हालात थी कुंड जा कुआ उस्ताद विसरी घोड़ो मुंह थी घोड़ो अच्छा 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 तकरीबन रोमी खेड़ो साहब संजीदा अदाकारी तव्हां कई आहे घणे क़दर सीरियल में तव्हांखे ॾिठो सोप सीरियल में कॉमेडी कुछ ईद प्लेस भी तव्हां कया बिल्कुल हाणे ताज़ो हिकिड़ो तव्हां ईद प्ले हुयो जंहिंमें तव्हांखे अख हणण जी आदत हो बिल्कुल सही जिते तव्हांखे चमाटू बि घणा ॾाढियूं चमाटू खाधम कॉमेडी जो कीअं एक्सपीरियंस रहियो कॉमेडी जो साईं अनवर सोलंकी साहब सां कयो ऐं मैडम कमर निसा हिकिड़ो माशाल्लाह सां गॾु कयोसीं बिल्कुल ॿई सीनियर गुज़ारे माशाल्लाह तमाम सीनियर एक्टर आहिनि तमाम माना उस्ताद घर जी माना तव्हां अहिड़ी कॉमेडी कई हो फोत थी आहे साईं वो तो फोत थी आहे कॉमेडी में फोत कई आहे अच्छा ही ते प्ले कयो उन में मुंहिंजे इहो जो हिकिड़ी अख जो मसलो आहे ॻोठां अचां थो उन में रुगो अख थो चवे ॾाढा पादर खाधा अथमि कराची में बकरा खपाइण थो चां बसि अख चिंबड़ यादि हिनखे बि आदत आहे ड्रामे में या आम लाइफ में न सिर्फ ड्रामे में कैरेक्टर में इन जे लाइ तो पुछे आम लाइफ में खाईंदो आहे तव्हां गुरु नाहे अच्छा उमेर भुट्टो कंहिंखे ॾिसी एक्टिंग जी फील्ड में आयो को रोल मॉडल त हूंदो तव्हां सर ॾिसी करे कंहिंखे न आयमि फील्ड में हाँ वो 150 जो लोड थी नहीं मुझे पैकेज मांग रहा है न कंहिंखे ॾिसी त एक्टर थियण जो शौक़ु थियो एक्टर थियण जो शौक़ु ॾिसी करे न थियो पर जॾहिं आयमि त पोइ इलाही सुठा सुठा आर्टिस्ट ॾिठा शौक़ु न हुयो एक्टिंग में अचण जी बसि अची ॿियो को कमु न करे सघियमि त पंहिंजो एक्टिंग था कयूं साईं नापा खां अॻु में मुंहिंजो नंढो भाउ आहे बिल्कुलु सुमेर सां मूं काफ़ी कमु कयो आहे भाउ जा ड्रामा ॾिठा भाउ खे पहिरियों दफ़ा टीवी ते असां ज़ोरी बिहारियो हिकिड़े सीन में अच्छा छो जो हुते असांखे कुझु गुंडा खपनि पिया सीन में सचल में रिकॉर्डिंग पिया कयूं गुंडा छोकिरा पिया खपनि सुमेर ऐं मूंखे कंहिं सीन में हिनखे ज़ोरी बिहारे ते बीहे न पियो हिनखे ॿुधाए मां न बीहंदुसि मां एक्टिंग न कंदुसि अरे बीह जी मां बीह त सही उन वक़्तु अञा न आया बिल्कुलु कयो न हिननि छा कयो त मूंखे हुते सिगरेट ॾिनऊं चऊं पी हाणे हे बि मुंहिंजो वॾो भाउ सुमेर साहब वॾो भाउ मां चऊं हे सिगरेट मूंखे छो था ॾियनि माना हिननि मूंखे पको था कनि या ॾिसंदा चेक था कनि हिनखे सिगरेट पीअण अचे थो या नथो अचे हा त पोइ जीअं हिनखे सीन में बिहारियो आहियां पोइ मां चयमि न मां नहीं वरी ॿुधाए पोइ ज़ोरी हिनखे असां सीन में खणी बिहारियो ॿ छोकिरा ॿिया हुया हिन में मेन गुंडो कयोसीं जा वार तॾहिं बि ईअं ई हूंदा वॾा वार हूंदा हुआसीं हींअर अञा घटि कराया अथई त ओॾी महिल अञा बिहारियोसीं फर्स्ट टाइम उहो सीन कयो हुई उन खां पोइ माशाल्लाह जी उमेर माशाल्लाह वॾे भाउ तव्हांखे मना न कयो त मूंखे छा ॾाढो मना कई सुठी ॻाल्हि आहे रही हिक ॿिए जा पाण लाइ ड्रामा ॾिसनि असांखे यादि ई न आहे असां लाइव निभायो 2-3 महीना यार ईअं न कर ॾिसे थो न अहिड़ा माण्हू हुजनि चया हिक ॿिए जा ॾिसण हिक ॿिए जी तारीफ़ करनि ॾिठा थी हिननि जा प्रोग्राम एॾा मशहूरु आहिनि असां होॾां ई डील करे आया आहियूं तव्हां हिते वेही बि डील नथा करे सघो आगा राफ़े तव्हांजे लाइ ॿुधो आहे नंढे हूंदे तव्हां मतिलबु ॾाढियूं हरकती हुयो जीअं ॿार हूंदा आहिनि अक्सर शैतानगिरी कंदा आहिनि ऐं तव्हांजी वॾी भेण तव्हांजी ज़बान साड़े छॾी छाजे करे कूड़ ॻाल्हाइण जे करे या कंहिंखे गारियूं ॾींदा हुयो हा ईअं कूड़ बि ॻाल्हायां पई ऐं बदतमीज़ी कयां पई उन ते पोइ तव्हांजी वॾी भेण माना छा टिप्पणी तपाए करे तव्हांजी ज़बान ते मां काफ़ी शरारती रही आहियां हींअर बि आहियां हिनखे जादू ते ज़बान सड़े पई थी हाणे वेठे गाली विने खे मां इन जी ज़बान साड़ी विञायो कमु हा मुंहिंजो कमु हले थो तव्हां विञायो ॿई ईअं वेठा ॼणो कबर खोटण आया असांखे सही कबर खोटणी आहे पर लाश बि वज़नी आहे दुकान ते साबुण जानी पई आहे न बिल्कुलु अच्छा हे वरी जेको कूओ वेठो आहे न इहो वरी पुछंदो आहे पहिरियां त कबर पकी ठाहिणी आहे कची माण्हू वरी चवंदा हुआ शटर हणी छॾ तूं कबर में अच्छा आगा राफ़े होस्टिंग आसान लॻंदी आहे या एक्टिंग तव्हां मज़ो कंहिंमें ईंदो आहे